अस्सलाम वालेकुम नाज़रीन। इलेक्शन जी स्पेशल ट्रांसमिशन में लाइव ट्रांसमिशन में तव्हांखे भली कार था कयूं। इलेक्शन जो सरगर्मियूं ज़ोर शोर सां जारी आहिनि। अॼु 12 वॻे ताईं वर्क जो चूंड मुहिम जो टाइम ख़त्म थी रहियो आहे। उन वाले सां मुख़्तलिफ़ जलसा अॼु आख़िरी ॾींहं ते मुनक़िद कया विया आहिनि। इलेक्शन कमीशन पारां 12 वॻे जो टाइम आहे। उन खां पोइ इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त जेके उन जूं भञकिड़ी कंदा उन जे ख़िलाफ़ कार्रवाई थी वेंदी। उन हवाले सां बिलावल भुट्टो लाड़काणो में जलसो करे रहियो आहे। आसफ़ा नवाबशाह में, नवाज़ शरीफ़ कसूर में उनजो जलसो हली रहियो आहे। मौलाना फज़ुल रहमान डेरा इस्माइल ख़ान में आहे। जमा इस्लामीअ जो सरबराह सिराजुल हक़ अपर लोअर दीर में आहे। MQM कराची में आहे। PTI मालाकंड में करे रही आहे। GDA नवाबशाह कराची खैरपुर ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते रैलियूं कढी अवाम में जलसा करे सरगर्मियूं करे रहिया आहिनि त जीअं माण्हुनि खां वोट घुरी रहिया आहिनि त उन्हनि खे वोट ॾिनो वञे। इंतिहाई अहम मरहले तरफ़ असां वञी रहिया आहियूं। इलेक्शन जो ही प्रोसेस, उन खां पोइ नई चूंडियल हुकूमत जो अचणु ऐं उन खां पोइ लाज़मी तौर ते मुल्क जा इंतिहाई अहम फ़ैसिला चूंडियल हुकूमतूं ई कंदियूं आहिनि। जमहूरियत मुस्तक़िम आहे, सियासत मुस्तक़िम आहे त लाज़मी आहे त मुआशी सूरत हाल बि मुल्क जी मुस्तक़िम तॾहिं थी सघे थी। उन हवाले सां इलेक्शन कमीशन पंहिंजो मुकमल तयारी करे वरिती आहे। जेके सिंध जे अंदरि पोलिंग स्टेशन्स क़ाइमु कयूं वयूं आहिनि उहे 19,008 पोलिंग स्टेशन्स आहिनि। 65,000 खां वधीक पोलिंग बूथ क़ाइमु कया विया आहिनि। हसास पोलिंग स्टेशन 6,550 आहिनि। इंतिहाई हसास 6,801 आहिनि। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त पुलिस जो हिकु वॾो अंग मुक़ररु कयो वेंदो, जेके सॼे मुल्क जे अंदरि तमामु हिकु वॾो अंग जेको एहलकारनि जो आहे उहो उन सां गॾोगॾु फ़ौज पिणु अलर्ट रहंदी त कंहिं बि वक़्तु फ़ौज खां मदद तलब करे सघिजे थी। उन हवाले सां 8 फेबरवरीअ ते चूंडूं थींदियूं। अवाम ईंदो इलेक्शन में वोट विझंदो। ॾिसूं था 2 ॾींहं बचा आहिनि बाक़ी इलेक्शन में केरु थो मैदान मारे ऐं केरु। जेके चैलेंजिस हूंदा इंतिहाई अहम अॼु असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। मुल्क जे अंदरि जेके मुख़्तलिफ़ चैलेंजिस आहिनि ईंदड़ हुकूमत खे कहिड़ा हूंदा। मुआशी तौर ते दहशतगर्दीअ जे हवाले सां, अमन अमान जे हवाले सां उहे समूरा चैलेंजिस मौजूदु आहिनि। इन अहम मामले ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। इलेक्शन कीअं थियण तरफ़ वञे पई, उन लाइ कहिड़ियूं तयारियूं कयूं आहिनि, नज़र छा पियो अचे असांजे माहिरनि खे, उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। कहिड़ियूं हुकूमतूं ठहण तरफ़ वञनि थियूं, मदाख़लत उन में केतिरी हूंदी, मैंडेट जो उन में एतिराम केतिरो हूंदो। माज़ीअ खे बि असां ज़रूरु उन ते ॻाल्हाईंदासीं। माज़ीअ में कीअं इलेक्शन्स 1979 उन खां अॻु में 71 खां अॻु में इलेक्शन्स ते खां पोइ अगरि असां ॻाल्हि ॿोल कयूं 1979 जूं बल्दियाती इलेक्शन्स, परवेज़ मुशर्रफ जी इलेक्शन, उन खां पोइ 2018 वारी इलेक्शन, हाणे 2024 वारी, उन में सियासी तौर ते मैंडेट जो केतिरो एतिराम कयो वेंदो, मदाख़लतूं केतिरियूं हूंदियूं, उन समूरी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांखे कराची स्टूडियो में हिन इलेक्शन सेल जे स्पेशल ट्रांसमिशन में जॉइन कयो आहे समीर महेंद्रो साहब, सीनियर सहाफ़ी आहिनि। समीर साहब वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां असांखे जॉइन कयो। तव्हां हमेशह पंहिंजो कलम खयों आहे सिंध जे मामलनि ते ऐं तव्हां तमामु घणी ॼाण बि रखो था, वॾी महिरबानी तव्हांजी। महबूब शेख साहब असांखे नाज़रीन जॉइन कयो आहे। महबूब शेख साहब पाण लेखक आहिनि, तज़े निगार आहिनि, तालीमदान आहिनि। महबूब शेख साहब तव्हां वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां टाइम ॾिनो। इसाक़ सुमरो साहब बि तमामु घणी नाज़रीन ॼाण रखनि था ख़ासि तौर ते इन वोटिंग जे हवाले सां, इलेक्शन्स जे हवाले सां, आदमशुमारीअ जे हवाले सां। इसाक़ साहब तव्हांजी वॾी महिरबानी। इसाक़ साहब इलेक्शन ऑब्ज़र्वर पिणु नाज़रीन आहिनि। सर तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। समीर साहब ॻाल्हि ॿोल जी शुरूआति तव्हां खां था कयूं। कीअं पिया ॾिसो इलेक्शन जो हिन वक़्तु, केतिरी तयारी तव्हां ॾिसो था, कहिड़ियूं तव्हांखे इलेक्शन कमीशन जूं ऐं निगरान हुकूमत जूं तयारियूं ऐं उन में जेके उन्हनि जूं ईअं चइजे कुझु कमियूं पेशियूं छा थियूं नज़र अचनि? महिरबानी सुहानी साहब, तव्हांखे मुबारक हुजे स्पेशल ट्रांसमिशन शुरू करण ते। तयारियूं त ऑलमोस्ट मुकमल आहिनि। अॼु राति 12 बजे ताईं इलेक्शन कमीशन जे तरफ़ां बि तयारियूं बिल्कुलु मुकमल आहिनि। निगरान जेके हुकूमतूं आहिनि सूबाई ऐं वफ़ाक़ी हुकूमत, उन्हनि जे तरफ़ां बि जेके बि उन्हनि जी ज़िमेदारी आहे उहो बज़ाहिर नज़र अचे पई त पूरी पिया कनि। ऐं उमेद इहा त जेका सभ खां वॾो ख़दशो रहियो हुयो मुसलसल, उहो हुयो त 8 फरवरी ते शायदि इलेक्शन न थी सघे। जेके सूरत हाल हुई दहशतगर्दी जे हवाले सां, या ख़ासि तौर ते बलूचिस्तान खे ॾिठो वियो पिए, ख़ैबर पख्तूनख्वा खे, उन खे, पर
ख़ैर ख़ैरी सां हिन मुल्क जे माण्हुनि जे लाइ हिन जमहूरी जेको सिस्टम आहे उन जे लाइ असां सभिनि जे लाइ इहो ॾाढो ख़ुशि आहिनि ॻाल्हि आहे त इलेक्शन थिए थी पई, कहिड़ी बि थिए थी पई, उहो अलॻि सुवाल आहे, पर इलेक्शन थियणु तमामु घणो ज़रूरी आहे इन जमहूरी रिवायतनि खे हर 5 साल खां पोइ बरक़रार रखण जे लाइ। घटि में घटि माना एज़ अ पॉलिटिकल ऑब्ज़र्वर, पॉलिटिकल साइंस स्टूडेंट जे तौर ते मूंखे लॻे पियो त घटि में घटि जेकी बि इलेक्शन आहे उहो थिए थी पई। मुदाख़लतूं हिननि 70 साल में हमेशह रहियूं आहिनि, हिन इलेक्शन में बि नज़र थियूं अचनि, तमामु वाज़े नज़र थियूं अचनि त कहिड़ी मुदाख़लतूं, ऐं सभिनि खे आम माण्हुनि खे, ख़ासि माण्हुनि खे बि ख़बर आहे त केरु मुदाख़लतूं कंदो आहे ऐं थियनि थियूं पयूं। पर उन जे बावजूदि जेका सभ खां सुठी ॻाल्हि आहे उन मंझि इंटरनल प्रेशर्स बि आहिनि, इंटरनेशनल कुवतूं बि आहिनि, जेके इदारा आहिनि उहे बि चाहिनि था त इलेक्शन थियनि था पिया। इंटरनेशनल प्रेशर्स बि आहिनि जेको असांजी मुआशी जेको इस्तेकाम आहे उन जे लाइ ज़रूरी आहिनि, उन्हनि जा प्रेशर त इलेक्शन थियणु घुरिजे। लेवल प्लेइंग फील्ड न आहे पर इलेक्शन थियणु घुरिजे। इन करे इहो सभ खां वॾी असां सभिनि जे लाइ सुठी ॻाल्हि आहे, हर पाकिस्तानी जे लाइ सुठी ॻाल्हि आहे त इलेक्शन थियनि था पिया। ऐं 8 तारीख़ ते माना का बि पार्टी मेजॉरिटी में अचे उहो नज़र नथो अचे दो त हिन मंझि सभिनि में हिकिड़ी ऑब्ज़र्वेशन, हिकिड़ो इमेज बिल्डिंग रखी वई आहे, उहो इहा त PMLN अचे थी पई। पर जेको कांटे जो मुक़ाबिलो वरी ॾिठूं त इहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु PMLN खे ॾेखारियो वेंदो हिकिड़ी जॻह ते, इहो बि वरी मशकूक थी वेंदी इलेक्शन। इन करे पीपल्स पार्टी खे बि टू सम एक्सटेंड उहो हिकिड़ो ग्राउंड ॾिनो वियो आहे, ख़ासि तौर ते पंजाब में, KPK में, त उहो बि अचे ऐं हिकिड़ो मुक़ाबले जी पोज़ीशन में हुजे। अदरवाइज़ जेका मोनोपोली नज़र पई आई उहो थोरी घटिजी वई आहे। हाणे पीपल्स पार्टी बि उते आहे, जेका थर्ड पार्टी हुई पाकिस्तान तहरीक इंसाफ़, उहा बज़ाहिर त नज़र नथी अचे। जेके सर्वे जेके तव्हां ॾिसो था पिया उन्हनि जे हवालनि सां बि किथे किथे नज़र अचे थी, पर उहो जेको ख़ामोश वोट आहे उहो हिन जेकॾहिं फेयर ऐं ट्रांसपेरेंट इलेक्शन्स थिया त इहो सॼो जेको बि इमेज बिल्डिंग आहे उन खे हिकिड़े धक में हू लोड़े छॾींदो। इन ई करे 8 फरवरी ते सभ खां इम्पॉर्टेंट ॻाल्हि आहे, जेके बि असां सम्झूं था जेके केयरटेकर गवर्नमेंट आहिनि उहो न्यूट्रल रोल जे करे प्ले कनि, इलेक्शन कमीशन न्यूट्रल रोल प्ले करे, जेके बि लॉ एनफोर्सिंग एजेंसी जा माण्हुनि ते डिप्लॉय थियल आहिनि उन्हनि खे जेकॾहिं न्यूट्रल उहे रोल प्ले कंदा त इलेक्शन जा रिज़ल्ट मुख़्तलिफ़ हूंदा। जेकॾहिं उन्हनि में न्यूट्रल उहे न रहिया त इलेक्शन जा रिज़ल्ट जेको नज़र पियो अचे उहो ई हूंदा। थी सघे थो त PMLN ई अची वञे सेंटर में। बिल्कुलु हा, तो माना जेका बज़ाहिर सूरत हाल आहे उहो अञा ताईं ड्यूबियस आहे। त माना समीर साहब जॾहिं तव्हां इशारो कयो था त पोइ छा वरी नओं रियासत ऐं उन्हनि जे विच में वरी नओं मुक़ाबिलो शुरू थी वेंदो? न, ॾिसो हाणे माना वट आई रिमेंबर त केरी लोगर बिल खां वठी पोइ इहो हाणे मुमकिन ई कोन्हे त तव्हां 5 साल जा जेके हुकूमतुनि खे पूरो न करायो। हाणे तव्हां सिर्फ़ु अकेला आइसोलेशन में रही करे पंहिंजी हुकूमतूं नथा ठाहे सघो। रियासत चाहे त जीअं असां था चाहियूं, ठीकु आहे, रियासत जी मर्ज़ी ऐं मंशा शामिल रहे थी हुकूमतूं ठाहिण मंझि, पर 100% रहे उहो माना ॾाढो नामुमकिन थी पियो आहे। छो त तव्हांखे जेके पंहिंजी इकोनॉमी खे हलाइणो आहे, मुल्क खे जंहिं ट्रैक ते हलाइणो आहे, उन ट्रैक जे लाइ लाज़मी आहे त तव्हांखे इंटरनेशनल जेके जिन जिन सां तव्हां कमिटमेंट कई आहे उन्हनि कमिटमेंट खे पूरो कयो। बिल्कुलु। ऐं उन्हनि जे लाइ रियासत इहो हाणे माना तव्हां सम्झो इलेक्शन जो प्रोसेस में बिलियंस ऑफ रुपीस जो ख़र्चो आहे, हिकिड़ी वॾी एक्सरसाइज़ आहे। बिल्कुलु। उन एक्सरसाइज़ मंझि तव्हां इहे पैसा ज़ाया करे छॾियो, इहो नामुमकिन आहे। कुझु काफ़ी पॉलिटिकल एनालिस्ट, ख़ासि तौर ते पॉलिटिशियन जो ख़्यालु आहे त शायदि इहा गवर्नमेंट जेका ईंदी उहा न हली सघे, 6 महीना हले, साल हले, पर मुंहिंजो ख़्यालु न आहे त ईअं थियणु ॾींदी रियासत। छो त उन्हनि पॉलिटिकल ऑब्ज़र्व जेके पॉलिटिशियंस उन्हनि जी त उहो जेकॾहिं पाण न आया हुकूमतनि में त उहो चाहींदा त साल 6 महीना हले वरी ॿियो अचे, पर इहो असां माना सवाल ई पैदा कोन थो थिए त हीउ मुल्क वरी साल ॾेढ खां पोइ इलेक्शन जे लाइ वञे। माना माज़ीअ जूं जेके प्रैक्टिस थियूं आहिनि उनखे दोहरायो। 2013 जी इलेक्शन ॾिसो, 2018 में थी न, जेको ड्यू प्रोसेस हो 2-4-6 महीना थी वियो, पर ईअं त न रहियो आहे त 3-4 साल जे डिले खां पोइ हुकूमत। हा बिल्कुलु। जेको हिन जे लाइ केयरटेकर जेका गवर्नमेंट आहे उन जे लाइ बि इहो चयो पियो त शायदि काकड़ साहब घणी देरि ताईं रहंदा, पर इहो हाणे नथो लॻे। बिल्कुलु ठीकु आहे मेदाना साहब, इंतहाई अहम ॻाल्हि ॿोल कई था। महबूब साहब, छा थो तव्हांखे नज़र अचे, तव्हां बि हिन समूरे इलेक्शन जे प्रोसेस खे ॾिसो पिया, सियासी पड़ला हींअर आख़िरी मरहल में दाख़िल आहिनि, 12 वॻे ताईं उन्हनि जा जलसा ख़तमु थींदा, कंहिंखे मैदान मारींदे था ॾिसो, कंहिं ॾे मोट घणी था ॾिसो, अगरि इहे खटे था अचनि त उन लाइ चैलेंजिस छा हूंदा? साईं, सभ खां पहिरीं ॻाल्हि जेका इंतिहाई अहमियत वारी आहे त 8 तारीख़ इलेक्शन्स थियनि पयूं। बिल्कुलु। इहो हिकिड़ो वे फॉरवर्ड आहे जमहूरियत जो,
अहम तरीन क़दम जेको इहो थिए थो त इलेक्शन्स थियनि ऐं पार्टियूं अचे पंहिंजो जेको खटी अचे अवाम खां मैंडेट वठी करे लीगल गवर्नमेंट ठाहिनि आइनी कानूनी अख़लाक़ी तौर पर। हाणे चैलेंजिस तमामु घणा आहिनि ऐं जेके पार्टियूं मुसलसल हिकिड़ी ॻाल्हि कंदियूं रहियूं आहिनि त लेवल प्लेइंग फील्ड जेका आहे उहा मुहैया कई वञे, उन्हनि जो उहो मुतालबो पंहिंजी जाइ ते अॼु बि क़ाइमु आहे। बिल्कुलु। हाणे ॻाल्हि वञी बीहे थी प्रिज़ाइडिंग ऑफिसर्स ते। इलेक्शन वारे ॾींहुं 8 तारीख़ हो पंहिंजे उन पोलिंग स्टेशन्स खे कीअं था हलाइनि। आहिनि घणे क़दुरु उन्हनि में टीचर्स आहिनि, प्रोफेसर, उस्ताद, ॿियनि डिपार्टमेंट्स जा माण्हू आहिनि वग़ैरह। इहो यकीननि उहे कोशिशि कंदा ऐं उनखे करणु खपे बि सही। जेके अॻियूं इलेक्शन्स थियूं हुयूं उन जे मुक़ाबले में जेके हे इलेक्शन्स थींदियूं इहे थोरियूं उन करे मुख़्तलिफ़ मूंखे लॻनि थियूं जो पोलिंग स्टेशन्स जे ॿाहिरां जेके पॉलिटिकल पार्टीज़ पंहिंजूं कैंप्स लॻायूं उन में हुन जा पॉलिटिकल वर्कर्स ऐं माण्हू मौजूदु आहिनि। बिल्कुलु। मूंखे चङी तरह यादि आहे त 1988 जूं जॾहिं इलेक्शन्स थियूं हुयूं तॾहिं असां यूसुफ प्लाज़ा कराची में रहंदा हुआसीं। मुंहिंजे पुट जो हिकिड़ो दोस्त हुयो, उनखां मां पुछियुमि त कीअं तूं वोट विझी आई? चई अंकल मैंने 28 वोट डाले। अच्छा, बिल्कुलु। ऐं उते उन्हनि ॾींहंनि में हिकिड़े गर्ल्स कॉलेज जी प्रोफेसर ई मां उनखां पुछियो त तव्हां कीअं जेको सो कंडक्ट कराई? चई भाई हम तो सिर्फ बैठे हुए थे, हमें तो कोई अख्तियार ही नहीं था। सही। पर हींअर जेको प्रिज़ाइडिंग ऑफिसर सां मुंहिंजी गुफ़्तगू थी आहे असांजे दोस्तनि शागिर्दनि ऐं सबाइनिड रहिया आहिनि केतिरा, उनजो चवणु इहो आहे त असांखे बाक़ाइदा चयो थो वञे, कयो थो वञे त तव्हां न्यूट्रल रहो ऐं ग़ैर जामदार रहो। बिल्कुलु। जेकॾहिं इन लेवल ते बि पोलिंग स्टेशन्स जी लेवल ते बि जेकॾहिं न्यूट्रल रहिया ऐं उते फेयर इलेक्शन्स थी वयूं त बि मां चवंदुसि त हिकिड़ी वॾी कामयाबी आहे। उन खां पोइ वरी मामिलो थिए थो रिटर्निंग ऑफिसर ते ऐं वग़ैरह, उहो हिकिड़ो दुनिया ॿिया मामलात आहिनि। हींअर बि जेकॾहिं फेडरल गवर्नमेंट ऐं प्रोविंशियल गवर्नमेंट्स उन्हनि जे बारे में जिन बि पॉलिटिकल पार्टीज़ खे ख़दशा आहिनि उहे उनखे दूरि करे बिल्कुलु कंप्लीटली इहा ॻाल्हि ज़ाहिर कनि, हुनखे यकीन ॾियारनि त वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमतूं बिल्कुलु मुदाख़लत न कंदियूं इलेक्शन्स में। इहो हिनजो इख़लाक़ी क़ानूनी फ़र्ज़ु आहे ऐं पोइ उन्हनि खे उनजी मञता बि मिलंदी। न त हींअर मीडिया ॾाढी आज़ादु आहे, सोशल मीडिया ते तमामु घणियूं ख़बरूं अचनि थियूं, हर हिकु माण्हू जे हथ में कैमरा आहे, वीडियो आहे, ठाहे रखनि था पिया, तंहिं करे इहो तमामु वॾी ॻाल्हि थींदी। बाक़ी जेको पोस्ट इलेक्शन सिनारियो थींदो उहो बि काफ़ी दिलचस्प थींदो ऐं उन में बि वॾी एम्बिग्यूटी आहे, वॾा मुंझारा आहिनि। बाज़ारि त जेका शइ असांखे अचे थी ऐं ॿुधाई वञे थी जेको आहे त उहा हिकिड़ी सियासी पार्टी जेका आहे उनजो रुख ओॾे आहे या सपोर्टर्स जो रुख ओॾे आहे, हालतूं उन लाइ साज़गार आहिनि। ईअं थींदो आहे। अॻे में जेका पार्टी जेका हुई उन लाइ उन वक़्तु हालतूं साज़गार हुयूं, उनखे हुकूमत मिली, हाणे वरी हिन लाइ साज़गार आहिनि। इहो सिलसिलो सम्झ में अचे थो। पर जीअं मीर साहिबु चयो त बिलावल भुट्टो ज़रदारी पीपल्स पार्टी खे वठी पंजाब ऐं KPK में सुठी मुहिम हलाई आहे ऐं उन सां गॾोगॾु कराचीअ में बि हुन पार्टी खे ताक़त ॾियारण लाइ वॾी महिनत कई आहे। तंहिं करे बिल्कुलु पीपल्स पार्टी खे कंहिं बि तरह सां इग्नोर नथो करे सघिजे। वरी कराची खे छॾे सिंध में था वञूं, सिंध जे ॿियनि शहर में था वञूं त उते साईं ज़ैन शाह ऐं अया लतीफ़ पलीजो, डॉक्टर मक्सी ऐं कुझु नामवर शख़्सियतूं जेके आज़ादु उम्मीदवार थी बीठा आहिनि,
उन्हनि खे बि ॾिसूं था त माण्हुनि जी हिमायत ऐं मदद हासिलु आहे। बिल्कुलु जेकॾहिं इहे 3, 4, 5, 6 शख़्सियतूं जेकॾहिं असेंबली में अची थियूं वञनि त असेंबली सिंध असेंबली जो फ्लेवर चेंज थी वेंदो बिल्कुलु ऐं माण्हुनि खे हिकिड़ो मौक़ो मिलंदो ॻाल्हाइण जो, चवण जो वग़ैरह हे हो। छो जो ॿियनि सूबनि जे मुक़ाबले में सिंध में मसइला घणा आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत पंहिंजी जाइ ते तमामु वॾी अहमियत रखे थी, पर असां लाइ सिंध असेंबलीअ जी अहमियत वफ़ाक़ी हुकूमत खां घटि न आहे। बिल्कुलु जेकॾहिं हितों असांजो आवाज़ु उथे थो त उनखे पोइ वफ़ाक़ बि नज़रअंदाज़ नथो करे सघिजे। असांजा पाणीअ मसइला आहिनि, असांजा जेके रोज़गार जा मसइला आहिनि, असांखे असांजी ज़मीनुनि ते जेको आहे सो कब्ज़ा कया था वञनि, ॾिना था वञनि, उन में का बि शइ ज़ाहिर नथी कई वञे त आख़िर उन में असांजो शेयर छा आहे ऐं किथे वञी खुटंदो। इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि लाइ जेको आहे असांखे सिंध असेंबली में हिकिड़ो मज़बूत आवाज़ ज़रूरु खपे। बिल्कुलु पर इन सां गॾोगॾु हिकिड़ी इहा बि ॻाल्हि हली रही आहे त जेके 4, 5 मुख़ालिफ़ पार्टियूं आहिनि उहे गॾिजी पाण में इतिहाद बि करे सघनि थियूं। जेकर ईअं थिए थो त वरी हिकिड़ो नओं सिनेरियो थो पैदा थिए। पर कराचीअ में जेको PTI जे वञण खां पोइ जेको स्पेस क्रिएट थियो आहे, उन स्पेस जो जेको फ़ाइदो पीपल्स पार्टी ऐं MQM खे ज़रूरु मिलंदो। बिल्कुलु सही त जमायत इस्लामी मुंहिंजे ख़्याल में हिते तमामु वॾी कोशिशि करे पई, वॾी जदवजहद, पर अफ़गानियुनि जे मामले में जेको जमायत इस्लामी वारनि जा बयान आया उन्हनि जे करे माण्हू जेके थोरो घणो इन लाइ सोचनि पिया, उन्हनि जो रुख़ हाणे वरी तब्दील थी वियो आहे। हा बिल्कुलु जेके हे बल्दियाती इलेक्शन्स थिया उन में मां पंहिंजी वाइफ खे वठी वोट ॾियणु वियासीं ऐं मिड़ई कलाक ॿ जेको सो पोलिंग स्टेशन्स ते वियासीं, ॾिठोसीं माहौल वग़ैरह। त हर पोलिंग स्टेशन जी ॿाहिरां जमायत इस्लामी वाहिद पार्टी जंहिंजी कैंप बि हुई, जेके माण्हू बीहारिया ऐं जेके ॾिसनि पिया, चेक कनि पिया, पर पोइ बि जमायती उम्मीदवार हाराए विया, मेयर न कराए सघिया। हाणे इहो माण्हुनि जी चेंज आहे। बिल्कुलु कल्ह लंदन मां जेको आहे सो तहरीक जे जेको आहे सो क़ाइद जेको ख़िताब कयो आहे, उहो बि अहम ख़िताब हुयो ऐं उन जो बराह रास्त जेको आहे न सो नुक़सानु जेको आहे सो MQM खे थी सघे। बिल्कुलु शेख साहब तव्हां ठीकु था चओ, इन जा तमामु वॾा असर पवनि था। बिल्कुलु इसाक़ साहब ॻाल्हि ॿोल तव्हां ॿुधी रहिया आहियो, इलेक्शन ऑब्ज़र्वर बि आहियो तव्हां, कीअं था ऑब्ज़र्व कयो इलेक्शन खे ऐं RTS जा मामला थींदा रहिया, हिन भेरे वरी नओं सिस्टम आंदो वियो आहे, कीअं था ॾिसो प्रोसेस खे, हिन भेरे बहितरी ईंदी? मुंहिंजे ख़्याल में त पहिरीं ॻाल्हि त जेको ख़दशो हो त हीअ इलेक्शन न पई थिए या उनजा इम्कान या मुख़्तलिफ़ माण्हुनि जो, पर हाणे इलेक्शन थिए पई। इलेक्शन जो थियणु तमामु ज़रूरी हो ऐं इलेक्शन न थियणु जेको सो मुल्क लाइ इंतिहाई नुक़सानकारक साबित थिए हा। तंहिंजे करे हिकिड़ी ॻाल्हि त क्लियर पई थिए त हाणे 2 ॾींहंनि खां पोइ इलेक्शन जो जेको प्रोसेस आहे, इलेक्शन वारो ॾींहुं आहे, उहो थी वेंदो। तंहिंजे करे इहा हिकु ख़ुशाईंदड़ ॻाल्हि आहे पहिरीं ॻाल्हि। नंबर 2 ॻाल्हि इहा आहे त गुज़िरियल जेकॾहिं असीं 4 इलेक्शन्स जो तजियो कयूं त पाकिस्तान में इहा हिकिड़ी सुठी शइ थी आहे त 2008 खां वठी 2013 ताईं 5 साल जेके आहिनि सभिनी गवर्नमेंट्स पूरा कया आहिनि। पोइ उन में गवर्नमेंट्स जे हवाले सां चेंजिंग वज़ीर अज़म सां इन्हनि खे लाथो वियो आहे या कुझु सबबनि जे करे, पर घटि में घटि हर 5 सालनि खां पोइ टेन्यूअर्स जेके आहिनि से पूरा थिया आहिनि ऐं इलेक्शन्स जा जेके आहिनि से वक़्त ते थियूं आहिनि। हिन इलेक्शन में कुझु महीननि जो फ़र्क़ु ज़रूरु पियो आहे, पर हुनजा काफ़ी ॿिया रीज़न थी सघनि था। तंहिंजे करे आउं सम्झां थो त इहा वक़्त जी बि ज़रूरत आहे ऐं इहो हिन मुल्क जी बहितरी भलाई लाइ बि आहे ऐं पर्टिकुलरली फॉर डेमोक्रेसी जमहूरियत जे लाइ बि जेका आहे सा तमामु सुठो सुहिणो आहे। ऐं असांजे मुल्क में जीअं त जमहूरियत न रहण जा बि काफ़ी साल रहिया आहिनि, मां जॾहिं खां वठी हीउ मुल्क वजूद में आयो आहे। तंहिंजे करे हाणे हीअ शयूं बहितरीअ ते वञनि पियूं ऐं असांखे बि उमेदु आहे त हाणे इहो प्रोसेस हलंदो। तंहिंजे करे हाणे इलेक्शन हींअर टाइम ते थिए पई ऐं इलेक्शन जा नतीजा कहिड़ा था अचनि ऐं कीअं था अचनि उहा हाणे सुभाणे इलेक्शन जे नतीजनि खां पोइ ख़बर पवंदी। हाणे
हिकु ॿ शइ जेका हिन इलेक्शन में नज़र पई अचे वाया पई अचे त सभई इदारा सीरियस आहिनि इलेक्शन कराइण में ऐं उनखे जेको आहे सो पुलिस सां गॾु जेको आहे सो पैरामिलिट्री फोर्सिस ऐं आर्मीअ खे हाणे उनखे बि इन्वॉल्व कयो वियो आहे तंहिंजे करे इम्कान आहिनि त इहे सभु शयूं पंहिंजे सुठे नमूने सां थी वेंदियूं हाणे उन में कुझु शयूं जेके आहिनि से हुयूं पहिरीं त जीअं उहो जेको कोड ऑफ कंडक्ट इलेक्शन जो ठाहियो वियो आहे उन में माना उनखे फर्स्ट रैंक में पुलिस खे रखियो वियो आहे सेकंड में पैरामिलिट्री फोर्स जंहिंमें रेंजर्स वग़ैरह अची थी वञे ऐं थर्ड में हुननि आर्मीअ खे रखियो आहे त उहा आर्मी बि जेकॾहिं पर उहा सब्जेक्ट दी डिमांड ऑफ द प्रिज़ाइडिंग ऑफिसर या उन्हनि खां पोइ त अहिड़ी सूरत हाल थी वञे त उहो ईंदी पर उन में हिकिड़ी ॿई शइ ज़रूरु आहे इहा ऑब्ज़र्व कई वेंदी ऐं ॾिठी वेंदी त इहे पैरामिलिट्री फोर्स इवन पुलिस या फ़ौजी अमलदारनि खे फ़ौजी ऑफिसरनि खे या फ़ौज जे माण्हुनि खे पोलिंग स्टेशन में अंदरि जेको आहे सो उते न ॾिठो वेंदो या उन्हनि खे अलाउ न आहे हू ॿाहिरि रहंदा इहा शइ ज़ाहिर ऑब्ज़र्व थींदी हाणे ऐं उन खां पोइ नतीजनि जे अचण जो जेको सिलसिलो आहे उहो उन में थोरा ख़दशा अञा बि आहिनि त उहे जेके आहिनि से टाइमली ईंदा छाकाणि अॼु बि जेको इलेक्शन खे मॉनिटरिंग करण वारे सरबराह जो बयानु तव्हां अख़बार में पढ़ियो हूंदो त असां केतिरे टाइम में नतीजा मुकमल करे सघंदासीं उन लाइ कुझु नथा चई सघूं तंहिंजे करे इहे शयूं अञा टेक्निकली तौर ते मुंहिंजे ख़्याल में अञा बि हिननि वटि 24 कलाकनि खां वधीक अर्सो आहे 36 कलाक तक़रीबन आहिनि त उन्हनि खे ई बहितर कनि त जीअं माण्हुनि में जेके ख़दशा पैदा था थियनि उहे जेके आहिनि से ख़दशा न थियनि तंहिंजे करे कुझु शयूं इहे आहिनि अमन अमान जी सूरत हाल पंहिंजी जॻह ते हिन वक़्त ताईं कुझु वाक़िया ज़रूरु थिया आहिनि केपी में थिया आहिनि बलूचिस्तान में बि थिया आहिनि या राति वाक़ियो जेको मिरपुर ख़ासि में थियो आहे त उन जे हवाले सां इहे ज़रूरु वाक़िया थिया आहिनि पर ऑल ओवर जेको आहे सो हीअ ॾींहं जेके हुआ से सही नमूने सां गुज़री विया आहिनि पर्टिकुलरली इन पंजाब एंड सिंध ऐं जिते किथे तंहिंजे करे इलेक्शन वारा सभई अमल ख़ुशलूबीअ सां थियनि पिया ऐं सुभाणे खां वठी जेको सिलसिलो बाक़ाइदा प्रैक्टिकली जेको शुरू थींदो त उहो जेका बैलेट बॉक्स बैलेट पेपर्स आहिनि इन्हनि जूं जेके सभु शयूं तरतीबवार उन ताईं पहुचंदियूं ऐं उन खां पोइ वरी जेको आहे सो परीहं जेको इलेक्शन जो ॾींहुं हूंदो हाणे उहो बि ज़रूरु ऑब्ज़र्व कयो वेंदो ऐं उन में ॾिठो वेंदो ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त इहा सुठी ॻाल्हि आहे त इलेक्शन पंहिंजे टाइम ते ऐं पंहिंजे हवाले सां थी रही आहे सभु इदारा सभु माण्हू पॉलिटिकल पार्टीज़ इहे सभु पंहिंजी जॻह में पूरी जेका बि उन्हनि खे तयारी करणी हुई या जेको बि उन्हनि खे पंहिंजी कैंपेन हलाइणी हुई उन्हनि हलाई हाणे ज़ाहिर आहे माण्हुनि जो माइंड त हिकिड़ो ठही वियो हूंदो न त कंहिंखे था ॾियनि कंहिंखे था आणनि कीअं था कनि ज़ाहिर आहे आवाम जी जेका राय हूंदी उनखे ज़रूरु अहमियत मिलंदी मुंहिंजे ख़्याल में ईअं न थियणु खपे ऐं न थींदो बि त जेको मथियां कनि या ईअं छाकाणि त हींअर उहो अफोर्ड नथा करे सघनि न को बि इदारो त एॾे वॾे पैमाने ते मुदाख़लत छाकाणि उन्हनि जेके प्रीवियस तजुर्बा कया उहे के हुननि जे फेवर में बि न विया या उहे ॾिठूं त उहे तजुर्बा फेल विया छाकाणि त पॉलिटिकल पार्टीज़ जेके आहिनि से उहे पंहिंजी जॻह ते स्ट्रांग आहिनि उमेद सुठी करे सघिजे थी ऐं उमेद सुठी आहे इंशाअल्लाह सुभाणे खां वठी जेको इलेक्शन जो प्रैक्टिकल प्रोसेस शुरू थी थो उन्हनि सभिनी खे पाण ॾिसंदासूं ऑब्ज़र्व कंदासूं मीडिया हींअर तमामु वॾे पैमाने ते उनखे ॾिसे पई चैनल्स ने पंहिंजा प्रोग्राम्स शुरू करे ॾिना आहिनि जीअं तव्हां शुरूआति कई आहे तमामु सुठी ॻाल्हि आहे ऐं इंशाअल्लाह का बि शइ जेका थींदी अहिड़ी त उनखे माण्हू मीडिया सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक्स मीडिया प्रिंट मीडिया उन्हनि सभिनी शयुनि खे खणंदी ऐं इहो हिकिड़ो नओं थींदो जी बिल्कुलु सही तव्हां ठीकु था चओ उमेद सुठी आहे बिल्कुलु आहे जदीद दौर बि अची वियो आहे टेक्नोलॉजी बि अची वई आहे मथां तजुर्बा बि असां वटि महेंद्र साहब मौजूदु आहिनि समीर साहब कीअं था तव्हां रिपोर्टिंग कयो था मौजूदा वक़्त में जेके बि सरगर्मियूं मुख़्तलिफ़ ज़िलनि में हलियूं आहिनि कहिड़नि ज़िलनि में तव्हांखे लॻे थो त किथे इलेक्शन जे ॾींहुं तकरार थी सघनि था ऐं छा थो नज़र अचे सिक्योरिटी जी सूरत हाल हिन भेरे पुलिस रेंजर्स आर्मी बहितर खां बहितर हूंदी ॾिसो इंश्योर त केयरटेकर गवर्नमेंट प्रोविंशियल केयरटेकर गवर्नमेंट बि करायो आहे इलेक्शन कमीशन बि जेको सो प्रोविंशियल उन्हनि बि करायो आहे त ख़ैर ख़ैरियत सां सभु थी वेंदा मामला पर जेके असां वटि हमेशह जेके हॉट स्पॉट्स रहिया आहिनि उहे हिन वक़्तु बि मौजूदु आहिनि ॾिसो मोर देन 19,000 खां मथे जेके पोलिंग स्टेशन आहिनि
उनमें 6000 प्लस माना 33% जेको आहे उहो सेंसिटिव आहिनि ऐं हाईली सेंसिटिव आहिनि। हाँ बिल्कुलु सिर्फ़ु सेंसिटिव कोन, हाईली सेंसिटिव आहिनि। उन्हनि मंझि इवन कराची जो जेके काफ़ी हिसा आहिनि उहो हाईली सेंसिटिव आहिनि। बिल्कुलु इन करे उते सूरत हाल ख़राब थी सघे थी। ऐं बदीन मंझि टक्कर जो मुक़ाबिलो आहे, उते प्रॉब्लम थी सघनि था। नवाब शाह मंझि दो इट्स वन ऑफ द जेको स्ट्रॉन्ग होल्ड ऑफ पाकिस्तान पीपल्स पार्टी, पर उते बि हुनखे टफ टाइम आहे। उन खां पोइ लाड़काणो उनजो जो गढ़ आहे उते बि आहे, जे इहो आहे साम्हूं आहे उन्हनि जे, इन करे उते बि टफ टाइम आहे। बाक़ी जेके ट्राइबल एरियाज़ जेके डिस्ट्रिक्ट्स आहिनि कश्मीर कंदकोट, उते तव्हांखे ॿिया बि चैलेंजिस आहिनि जिते रिमोट एरियाज़ में कचे जे इलाइक़े में वञी तव्हांखे जेके रिज़ल्ट खणणा आहिनि या वोट कास्ट करणो आहे, इन्हनि सॼी प्रोसेसिस खे ॾिसण मंझां त इहो थो लॻे त इहे चैलेंजिस जिन जिन डिस्ट्रिक्ट्स में पहिरीं रहिया हुआ उन्हनि में अञा बि आहिनि। सिर्फ़ु इहो आहे त डिप्लॉयमेंट वधाई वई आहे, जेका इसाक़ साहब ॻाल्हि कई त आर्मी जे करे डिप्लॉयमेंट उन्हनि सेंसिटिव एरियाज़ में वधीक आहे ऐं विजिलेंट आहे, त पोइ इन सां फ़र्क़ु इहो पवंदो जो खून ख़राबो घटि थींदो। अदरवाइज़ जेको हिन वक़्तु ताईं 1.5-2 महीननि जी जेका एक्सरसाइज़ थी आहे उन में इहो आहे त माना कि वॾा इशूज़ जेके टेररिस्ट अटैक थियणु घुरिबा हुआ, जेके ख़दशा हुया, उहे न थिया आहिनि। को वॾो को अहिड़ो मामिलो न थियो आहे जेको मेस क्रिएट करे सघे आहे, उहो कोन थियो आहे। शुक्र आहे असां सभिनि जे लाइ सुठी ॻाल्हि आहे। इलेक्शन जे ॾींहुं नंढड़ा नंढड़ा मामला जिते किथे माना जेको कॉन्स्टिट्यूंसी आहे उते सभ खां वॾो आहे त पावर हर कैंडिडेट चाहींदो आहे त मूं वटि ई रहे जेकॾहिं अॻु में रहियो आहे, ऐं ॿियो जेको ईंदड़ कैंडिडेट आहे उहो चाहींदो आहे त उनखां ग्रेब करे। इन जेको कशमाकश आहे उन में जहिड़ा झगटा जेके नंढा हल्का फुल्का जहिड़ा झगटा उहो अफोर्ड इलेक्शन सभु कंदियूं आहिनि। जेके बि थर्ड वर्ल्ड जूं कंट्रीज़ आहिनि, स्पेशली इंडिया, पाकिस्तान, बांग्लादेश, इन्हनि सॼे साउथ ईस्ट एशियन कंट्रीज़ में स्पेशली उते इन क़िस्म जा जेके जहिड़ा झगटा इलेक्शन जे ॾींहं ते उहे माना हिकिड़ी नॉर्मल ॻाल्हि आहे। हाणे इदारा जेके आहिनि उन्हनि जी सभिनि खां वॾी ऑब्ज़र्वेशन इहो हूंदा त उन्हनि खे मिनिमाइज़ करे सघे, जेतिरो घटि करे सघे ओतिरो बहितर आहे। ऐं उहो मूंखे लॻे पियो त जेका सूरत हाल आहे उहा जेका ब्रीफिंग्स हिननि इदारनि ॾिनी आहे कुझु अरसे मंझि, उन्हनि मंझां उन्हनि जेका इंश्योर करायो आहे त इहो घटि रहंदो ऐं कोशिशि कबी त उनखे टैकल करे सघिजे। बाक़ी जेके बि सिंध जा जेके बि इलाइक़ा आहिनि उहो सभु माना एंटी पीपल्स पार्टी जेको आहे उहे अलायंस आहे उनजे सां, तंहिंजे करे उहो मुक़ाबिलो जेको आहे उहो एंटी पीपल्स पार्टी अलायंस ऐं पीपल्स पार्टी विच में आहे। कराची में जेको आहे उहो सूरत हाल उहो थोरी डिफरेंट आहे, मुख़्तलिफ़ इलाइक़ा वेठा आहिनि। हिते वरी मज़ेदार ॻाल्हि इहा त रेस्ट ऑफ सिंध कराची डिवीज़न खे छॾे करे उते एंटी पीपल्स पार्टी थिए थो, कराची में एंटी सिंधी थिए थो। इहो त आहे। हाणे इन क़िस्म जी जेका सूरत हाल आहे उन मंझि इहो माना इहो पेश कयो वियो आहे न, ईअं आहे त कोन। माना तव्हां ॾिसो सॼी सिंध में जेके बि डिस्ट्रिक्ट्स आहिनि उन मंझि पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ माण्हू आम माण्हू जेको आहे उहो पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ थो ॻाल्हाए। इन जो मतिलबु इहो कोन्हे असां सभिनि सिंधियुनि खे पीपल्स पार्टी रिप्रेज़ेंट थी करे, पर उनखे जेको कराची में जेको इमेज बिल्ड कयो वियो आहे कराची उन पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़, उहो इहो कयो आहे। इन करे ही जेको आहे हिते जी सूरत हाल हीअ थोरी डिफरेंट आहे। ऐं हाणे त 7 डिस्ट्रिक्ट्स में तव्हां ॾिसो त जेके हिन जा रूरल पार्ट्स आहिनि उते वरी पीपल्स पार्टी और PMN जो मुक़ाबिलो हिकिड़ो अलॻि सां आहे। बाक़ी जेके 6 डिस्ट्रिक्ट्स आहिनि ख़ासि तौर ते लियारी, क्यामाड़ी, वेस्ट, सेंट्रल, ईस्ट वारा जेके आहिनि उते वरी 3-4 पार्टियूं PTI आहे, जमात इस्लामी आहे ऐं MQM ऐं पीपल्स पार्टी। माना पीपल्स पार्टी जी जेका साईं ॻाल्हि कई त पीपल्स पार्टी हिन वक़्तु मैदान में बीठल आहे, इहो हुनजे लाइ नई शइ आहे। पहिरीं दफ़ा कराची जे सभिनी डिस्ट्रिक्ट्स में हर जॻह ते हुनजी जेको बज़ाहिर जेको इमेज नज़र पियो अचे त हुनजो खटे सभिनी डिस्ट्रिक्ट्स मां न खटे उहा अलॻि ॻाल्हि आहे, 22 सीट्स मां जेके नेशनल असेंबली सीटूं आहिनि, पर हू आई माना उनखे वोट बैंक जेको आहे हुनजो वोट आहे उहो वधंदो ऐं बाक़ी पार्टीज़ जो उहो घटंदो। सो हाणे ॾिसो त इहो PTI वारियूं जेके सीट्स आहिनि उहे केॾा थी वञनि। बिल्कुलु ख़ासि तौर ते कराची। बिल्कुलु तव्हां ठीकु था चओ। शेख साहब, दादूअ मां न्यूज़ आई त दादू में चौकीदार खे प्रिज़ाइडिंग ऑफिसर ऐं पटेवाले खे असिस्टेंट प्रिज़ाइडिंग ऑफिसर मुक़ररु कयो आहे, त भला हिन भेरे इहे हल्कियूं फुल्कियूं न्यूज़ या वधंदो? इहे डिस्क्रिपेंसीज़ आहिनि, इहो जेको आहे सो कंहिंजे का ग़लती आहे चई सघे थी, बाक़ी इहो पॉलिसी बेटर त कोन ते उन ते असां गुफ़्तगू कयूं जीअं उनजे नॉलेज में इहा ॻाल्हि आई उन्हनि हिकदमि चेंज करे ऐं उन में दुरुस्तगी करे छॾी। अहिड़ी वॾे मामले में छा माना 26 करोड़ बैलेट पेपर्स जे हवाले सां चयो वियो आहे त उहे पहुचाया विया आहिनि। त इन्हनि जी जेकी इलेक्शन कमीशन जी जीअं त मामिलो अचे थो त कुझु ॾींहं अॻु जी ॻाल्हि आहे, तव्हांखे यादि हूंदो त कंदकोट में इलेक्शन कमीशन जो अमलो कमु करे रहियो, राति जो गैस जी
में उहे वीचारा फ़ौत थी विया। माना इलेक्शन कमीशन जे तरफ़ां चयो पियो वञे त हूअं बज़ाहिर त सभु शइ बहितर हले थी, पर हाणे इन जो 8 फेबरवरीअ ते इलेक्शन कमीशन जी ख़बर पवंदी इंतिज़ाम जी, त उहो इंतिज़ाम कीअं आहे? साईं, ओवरऑल मरकज़ी लेवल हुजे या सूबाई लेवल हुजे या जेके बि इदारा आहिनि कमु कनि था, उन्हनि में जेको क्वालिटी ऑफ वर्क आहे या क्वालिटी ऑफ द पीपल आहे, उन जी परफॉर्मेंस जेका आहे न, उहा अप टू द मार्क हाणे रही न आहे। इहो हिकिड़ो जनरली जेको आहे सो एतिरो डिटोरेशन अची वई आहे जो इनखे ॼण त माण्हू रूटीन सम्झी क़बूल कनि था। हो वीचारा इहे मरी विया जेका असांजे कंदकोट में अमलो, त तव्हां ॾिठो त कंहिं बि तरफ़ खां का इंक्वायरी, का जांच, को एक्शन कुझु बि न थियो। हे बि जेको दादू में इहो थियो आहे, क्लर्क ऐं पटेवाले खे अपॉइंट कयो वियो आहे, उनखे बि ईअं ई जेको आहे सो नज़रअंदाज़ कयो वियो, ॼण त मामूली ॻाल्हि आहे। हाणे इहो असांजो ओवरऑल आहे सॼे मुल्क जो गवर्नेंस जी जेका लेवल आहे उहा ॾाढी डाउन थी आहे। तव्हां यूनिवर्सिटीज़ में ॾिसो छा थो वहे वापर आहे, तव्हां ॿियनि इदारे में वञो, तव्हां थाणनि ते वञो, हर जाइ ते इहा लो क्वालिटी ॾाढी घटि थी आहे। बाक़ी हाणे वरी थोरो हिकिड़ी सुठी ॻाल्हि बि कयूं। गुज़िरियल महीने में बांग्लादेश में इंतिखाबात थिया, उन में जेको आहे सो अपोज़िशन पार्टीज़ गॾिजी जेको आहे इंतिखाबात जो बाइकाट कयो ऐं उन नताइज खे जेको आहे सो अमेरिका ऐं बर्तानिया, कैनेडा ऐं यूरोप जेको तस्लीम न कयो। उन जे मुक़ाबले में ॾिसूं था त असांजे हिन इलेक्शन जो बाइकाट कंहिं न कयो आहे। एतिरे क़दुरु जो PTI जंहिंखे जेको आहे सो बिल्कुलु दीवार सां लॻाए वियो आहे, पोइ बि जेको आहे उन्हनि आज़ाद उम्मीदवार हैसियत सां हिसो वरितो। इहा हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे त उहे सभई चाहिनि था त इहो प्रोसेस जेको जमहूरियत जो उन में रुकावट पैदा न कजे। बाक़ी यकीनन नंढा वॾा झगड़ा इहे सभु ॻाल्हियूं थींदियूं। इहो जेको सो पुराणो रवाज, मां 1970 में प्रिज़ाइडिंग ऑफिसर थियो हुउसि। शिकापुर जे हिकु पोलिंग स्टेशन, इहे ज़रखेल पठाणनि जो हुयो, त उते बि जॾहिं उहा असां इलेक्शन शुरू कराईसीं वग़ैरह, त उतां जा लोकल जेके माण्हू जेके आहिनि से आया ऐं चढ़त करे वग़ैरह त जेको असांखे वोट ॾियण जो हक़ु ॾियो आहे वग़ैरह। बाबा तव्हां रजिस्टर्ड थियल न आहे, असांजे लिस्ट में कोन्हे। हाणे 1970 ऐं अॼु आहे 1924, तव्हां अंदाज़ो लॻायो 54 साल गुज़री आहे त असांजे उन कल्चर में उहो टॉलरेंस न आहे आयो। जेसि ताईं उहो न ईंदो, पर उन जे मुक़ाबले में वरी असां इंडिया जो इलेक्शन्स ॾिसूं था त मोरालेस उन जी क्वालिटी या परफॉर्मेंस या उन जी इलेक्शन कमीशन बज़ात ख़ुदि बतौर इदारा उन जी जेका परफॉर्मेंस लेवल आहे उहा असांजे हिन इदारे खां वधीक बहितरु आहे। थी सघे थो त इहो हिकिड़ो कंटिन्यूअस प्रोसेस रहे, चङा माण्हू उभरी अचनि, हे बि ट्रेन थी वञनि, सिखी वञनि, इहा उमेद करे सघिजे थी। बिल्कुलु शेख साहब, साईं शेख साहब बि चए पियो त उमेद करे सघिजे थी। केतिरो ॾिसो पिया चयो पियो वञे त जिदत आणींदासीं टेक्नोलॉजीअ में, कंप्यूटराइज़ वोटिंग तरफ़ ईंदासीं, त छा पाण बि ईंदड़ इलेक्शन में इन तरफ़ वञी सघूं था? मां नथो सम्झां त असीं जेको आहे सो इलेक्ट्रॉनिक वोटिंग्स में पूरे पाकिस्तान में वञूं, छाकाणि त असां ऑब्ज़र्व कयो आहे दुनिया जे ॿियनि मुल्कनि खे बि, जीअं मिसाल अमेरिका आहे या यूरोप जा कुझु मुल्क आहिनि, उते इन टेक्नोलॉजी जो इस्तेमालु थिए थो। ऐं उते ईअं बि न आहे त फॉर एग्ज़ाम्पल हिकिड़ी स्टेट में, फॉर एग्ज़ाम्पल तव्हां न्यूयॉर्क सिटीअ में रहो था ऐं न्यूयॉर्क शहर में तव्हांजो वोट दाख़िल न आहे, पर उन टेक्नोलॉजी ज़रिए भली तव्हां कैलिफोर्निया में आहियो या न्यू जर्सी में आहियो, पर उते वोट ॾेई सघो था। त हुननि वटि जेके वसीला या उनजी टेक्नोलॉजी एॾी स्ट्रांग आहे जो हू उन जो इस्तेमालु करे सघनि। पर असां जहिड़े मुल्क में मूंखे अञा इहा शइ ॾुखी थी लॻे त ईंदड़ जेकी इलेक्शन थींदियूं उन में इहा थी सघे। पहिरीं ॻाल्हि त इहो थोरो मुश्किल आहे, छाकाणि त अञा ताईं असां उन वसीला एतिरा न करे सघिया आहियूं, बिजली न पहुचाए सघिया आहियूं, या हा कुझु शयूं जेके ऑब्ज़र्व थियूं अॻी इलेक्शन में बि असां ऑब्ज़र्व कयूं त
त जेको CCTV कैमरा जो जेको हो फॉर एग्जांपल त जेके सिंध जे हवाले सां दूर दराज़ क़िस्म जूं जेके पोलिंग स्टेशन्स हुयूं उन्हनि ते जॾहिं CCTV कैमराज़ हुयूं त उन्हनि पोलिंग स्टेशन्स जो जेको वोटनि जो तइदादु हो उहो प्रीवियस सां हुनखे जॾहिं मैच कयो वियो त CCTV कैमरा खां पोइ उते जेके इन्फ्लुएंशियल माण्हू हूंदा उहे पंहिंजे वोट उन जो रेशो वधी वेंदो पर इन्हनि कैमराउनि खे उते थियूं ऐं उन्हनि खे सेंसिटिव करार ॾिनो वियो हसास करार ॾिनो वियो त उन खां पोइ उते वोट बि घटि पिया आहिनि ऐं उन्हनि वोटनि जो नतीजो बि उन्हनि माण्हुनि जेके खटे ईंदा हुआ उन्हनि उहे उतां हाराए विया माना अहिड़ा मिसाल बि आहिनि पंहिंजी जॻह तंहिंजे करे हिकिड़ी शइ इहा आहे नंबर 2 इहा ॻाल्हि आहे त सिंध जी जेका सूरत हाल आहे उहा पूरे पाकिस्तान जे इलेक्शन सिनेरियो खां मुख़्तलिफ़ आहे अच्छा सिंध में माना हिकिड़ो मिसाल तव्हांखे वञे अहिड़ा केतिरा मिसाल आहिनि जेके ऑब्ज़र्व कया विया आहिनि ॾिठा विया आहिनि त सिंध में आज़ादु उम्मीदवार जो खटणु तमामु मुश्किल आहे या आज़ादु उम्मीदवार प्रीवियस इलेक्शन जेका 2018 जी थी सिंध वाहिद सूबो जंहिंमां सिर्फ़ु हिकिड़े माण्हूअ इलेक्शन कटी जेको मिस्टर शाह साहब मीरपुरख़ास जो जेको अली नवाज़ शाह साहब हो जंहिं पीपल्स पार्टी खे छॾे उन खां पोइ हिकिड़े इन माण्हू आज़ादु हैसियत में खटी न त आज़ादु मेंबर जो खटणु सिंध में जेको आहे सो मुश्किल आहे हिकिड़ी शइ आहे ऐं इहा साॻी प्रैक्टिस जेकॾहिं तव्हां जेका बल्दियाती इलेक्शन में वञी ॾिसंदव प्रीवियस बल्दियाती इलेक्शन थी आहे त उते तव्हांखे आज़ादु उम्मीदवारनि जे खटण जो इवन एसी ताईं त काफ़ी सोशल मीडिया ते अहिड़ा नाला बि आया जिन जे लाइ असां कुझु ख़वातीन हुयूं कुझु ॿिया पॉलिटिकल माण्हू हुआ उन्हनि चयो त बाबा ही उन्हनि जी एॾी मुहिम हली जो उन्हनि खे एतिरो माण्हू लाइक वग़ैरह कयो पर उहे 200 खां वधीक वोट न खणी सघिया तंहिं करे आज़ादु वारो जेको आहे न उहो सिंध में तव्हांखे अहम ॻाल्हि कई वाक़ई सोशल मीडिया ते हूअं सभिनी शयुनि ते ॾिसंदा आहियूं त बाबा हीउ माण्हू सफ़ा टॉप पियो वञे वोटनि जे ॾींहं ते वरी उनजा वोट सफ़ा घटि हूंदा छा इहा छा सबबु आहे मुंहिंजी ज़ाती राय आहे ऐं मां हिकिड़ो 2013 इलेक्शन में हिकिड़ो TV टॉक थियो पोइ उन में जेके मूंसां दोस्त गॾु वेठा उन्हनि चयो त बाबा हिन वारे सोशल मीडिया जो तमामु वॾो असरु पवंदो मां ऐं हिकु जेको दोस्त वेठो उहो नेशनल असेंबलीअ ते इलेक्शन बि लड़ी रहियो अच्छा त मूं वियो त सोशल मीडिया जो असरु सिंध जे वोट ते न पवंदो ऐं स्टिल आई एम फर्म त सोशल मीडिया जो असरु सिंध जे वोट ते न पवंदो इहो जो चए त भई सोशल मीडिया जे करे जेको आहे सो वोटनि माण्हू माना प्रीवियस ज़ाहिर आहे पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे कारकर्दगी सभु शयूं उन में सुठी ॻाल्हि आहे त माण्हू उन्हनि खां पुछनि था अञा आउं त चवां थो वधीक उन्हनि खां पुछनि पर इहा शइ ॾिसी ऐं चइजे त सोशल मीडिया जो असरु पवंदो ऐं काफ़ी जॻहियुनि ते जेका आहे वॾी तब्दीली ईंदी माण्हू नवां जेके सोशल मीडिया ते तमामु घणा पिया हलनि उहे खटी ईंदा मूंखे नज़र न पर इन जा इहे नतीजा रहिया पुछाणो रहियो असांजो अॻो जेको ज़िम्मेवार अॻुवाण हूंदो उहो एहतियात न कंदो हिन जे करे उन एहतियात करणु शुरू कयो हलण में फिरण में हार पाइण में ॿिनि शयुनि में हाणे छो न उहो बि हाणे जेके सोशल मीडिया खे बि असां ॾिठो आहे त सोशल मीडिया ते सॼी सिंध में माना रूलिंग पार्टी पीपल्स पार्टी न त उन जे ख़िलाफ़ु वधि में वधि 50 या 60 अहिड़ियूं मूवीज़ सोशल मीडिया जिन ते माण्हुनि उन्हनि खां सख़्तु पुछाणो कयो बिल्कुलु थियो आहे पर इहे हज़ारनि जी तइदाद में थियण बि खपनि हा न जेकॾहिं ॾिसी वञे त माण्हुनि में जेकॾहिं अहिड़ी क़िस्म जी शइ आहे त उहे न थियूं आहिनि 50 थियूं आहिनि 60 थियूं आहिनि 100 थियूं हूंदियूं 200 थियूं हूंदियूं वधि में वधि ऐं असीं इहा आस लॻाए वेहूं त हाणे इन जो असरु पवंदो जेका मूंखे शइ नज़र नथी छाकाणि प्रीवियस रिकॉर्ड खे 13 वारी मूं तव्हांखे ॿुधायो अहिड़े नमूने सां वरी जेको सोशल मीडिया ते हिकिड़ो जेको माहौल ठहे पियो त बाबा फलाणे हंधि मुक़ाबिलो फॉर एग्ज़ाम्पल मुंहिंजी ज़ाती राय आहे मुंहिंजी ज़ाती ऑब्ज़र्वेशन आहे ऐं पाण बि आहियां नवाबशाह में को मुक़ाबिलो कोन्हे नवाबशाह आहे न नवाबशाह में को मुक़ाबिलो कोन्हे हिकिड़ो ई कैंडिडेट स्ट्रांग आहे जेको वोट खणंदो सैयद ज़ैन शाह उहो एंटी पीपल्स पार्टी जेको वोट आहे उन खे हू खणंदो वरी ॿियो जेको आसिफ अली ज़रदारी सां माण्हू बीठो आहे सरदार शेर मोहम्मद साहब बीठो आहे उन प्रीवियस इलेक्शन में 51,000 वोट खया आहिनि पर उन खे 35,000 वोट जेके मिलिया आहिनि उहे MQM जा मिलिया छाकाणि MQM 24 कलाक अॻु पंहिंजे कैंडिडेट खे विथड्रा करायो
तंहिंजे करे जेकॾहिं उन MQM जा वोट तव्हां कढी छॾियो त हुनजा 17,000 वोट था अची पिया। ज़ैन शाह साहिबु पंहिंजी जॻह ते वोट 2013 जी इलेक्शन जी भेट में 2018 में तक़रीबन 27% घटि वोट खया। अच्छा। ऐं उन खां अॻु में वरी हुनजो जेको अपोनेंट आहे जेको हींअर 5 दफ़ो बीहे पियो ग़ुलाम क़ादिर चांडियो, उन 2002 में 27,000 वोट कया आहिनि ऐं 2008 में हुन 40,000 वोट कया आहिनि, 2013 में हुन 42,000 जे क़रीब वोट खया आहिनि ऐं 2018 में हुन 58,700 वोट खया। सही। तंहिंजे करे हू असांखे को बि मुक़ाबिलो 5-8 हज़ारनि मुक़ाबिलो नज़र नथो। इसाक साहब जी चए पियो त वोटनि जे हवाले सां के इलेक्शन में घटि अचे, हिन भेरे छा थो टर्न आउट तव्हांखे नज़र अचे? ॾिसो हिते माना इसाक साहब जी ॻाल्हि खे अॻियां वधायां थो तव्हांजे सवाल सां गॾु त हिकिड़ो अर्बन वोटर आहे, हिकिड़ो रूरल वोटर। हा, ठीकु आहे। हाणे अर्बन वोटर ते ज़रूरु सोशल मीडिया जो इन्फ्लुएंस आहे ऐं उन खां इनकार नथो करे सघिजे, थोरो घणो हुजे पर आहे ज़रूरु। हुन जेको माइंड सेट आहे उहो चेंज कयो आहे। हाँ, बिल्कुलु तब्दीली तरफ़ वठी वियो आहे माण्हुनि खे। लेट सपोज़ हिकिड़ी जेका पार्टी मैदान में कोन्हे हिन वक़्तु, उहो उन्हनि जा जेके इलेक्शन कैंडिडेट आहिनि उन जी सॼी प्रचार ई सोशल मीडिया ते आहे। हाँ, इवन जेके हींअर एप्स उन्हनि वरितियूं आहिनि 18 लख में 10 लख में हिकिड़ी जेके एप्स वरितियूं आहिनि जंहिंमें वोटर लिस्ट कढी ॾियनि था, उन्हनि में उन्हनि जा फ़ोटो बि लॻल आहिनि जेको घर घर वञी पहुचाइनि था। सॼी फैमिली उन्हनि खे ॿुधाईंदा त तव्हांजो हीअ जेको सो ब्लॉक आहे, हिते तव्हांजो वोट आहे, साम्हूं कैंडिडेट जो फ़ोटो बि लॻो पियो आहे ऐं जेको निशान आहे सिंबल आहे इलेक्शन सिंबल उहो बि लॻो पियो आहे। तंहिंजे करे इहो उनजो फ़ाइदो वठनि था। इवन कराची में जेको जिब्रान नासिर आहे उन सॼी पूरी कैंपेन जेका आहे उहा सॼी सोशल मीडिया ते ई फोकस कई आहे। GDA वारा जेके आहिनि उनमें ख़ासि तौर ते आज़ लतीफ़ अली जो या ज़ैन शाह जी नालो वरितो, उनजा जेके बि सपोर्टर्स आहिनि उहो डेफिनेटली उन कॉन्स्टिट्यूंसी में कोन्हे, पर बाक़ी कॉन्स्टिट्यूंसी मां उन्हनि छा कयो आहे, जेका सोशल मीडिया ते जेका मुहिम हलाई आहे उहो फ्री घड़ी उन्हनि माण्हुनि ताईं ज़रूरु पहुचे पई ऐं उन्हनि जी जेको माइंड सेट आहे चेंज करे थी पई। ऐं पीपल्स पार्टी जी कारकर्दगी दो सोशल मीडिया ते माना रिलाए टोटली नथो करे सघिजे, फेक न्यूज़ उते चेक नथी थिए छा हिन जो, पर जेको हिकिड़ो आम माण्हू आहे उन ते उनजो असरु ज़रूरु थिए थो। इन ई करे जेके तव्हां जूं जेके मेन कैंडिडेट्स आहिनि, लेट सपोज़ हिकिड़ो ॿियो एग्ज़ाम्पल तव्हांखे ॾियां त कराची मंझि ही वॾी माना जमात इस्लामी जो सिराजुल हक़ हुअणु घुरिजे, उनजा फ़ोटो हुअणु घुरिजे न। लॻे ईअं थो त पाकिस्तान में 2 जमात इस्लामी आहिनि, हिकिड़ी हाफ़िज़ नईम वारी ऐं हिकिड़ी जेका सिराजुल हक़ वारी। हिते तव्हांखे किथे बि सिराजुल हक़ नज़र न ईंदो। तव्हां न्यूट्रल माना केॾी महिल एज़ ए जर्नलिस्ट हुन सां वञी ॻाल्हि कंदो चवंदो यार मुझसे वो बात नहीं करो बाक़ी जो जमात इस्लामी आउटसाइड कराची। ही हुन पॉलिटिक्स खे जमात इस्लामी जी पॉलिटिक्स खे ई चेंज करे छॾियो आहे। हू ईअं वियो आहे त हुनखे ख़बर आहे त हिकिड़ो स्पेस मौजूदु आहे, हुनखे एक्सप्लॉइट करिणो आहे, कहिड़ा नारा आहिनि कहिड़ा स्लोगन जिते एक्सप्लॉइट करे सघिजे थो। ऐं मेन सभ खां वॾो जी मिसाली ॻाल्हि PTI जे लाइ चयो वेंदो त उन सोशल मीडिया जो बहितरीनु इस्तेमालु कयो। हाणे कराची मंझि ख़ासि तौर ते जमात इस्लामी सोशल मीडिया जो बहितरीनु इस्तेमालु कयो आहे। पोइ तव्हां जेके बि एडवर्टाइज़मेंट खणो, पर जेके बि सोशल मीडिया प्लेटफॉर्म खणो, ओचितो तव्हांजो जेको सो हाफ़िज़ नईम अची वेंदो। हाणे हाफ़िज़ नईम जो कमु ई कोन्हे हिन वक़्तु ताईं सवाइ धरणा हणण जे, सवाइ नारण जे, पर हुनजी जेका इमेज बिल्डिंग कई वई आहे। ऐं तव्हांखे पढ़ियलु लिखियलु तबिको जेको आहे, जेके इवन इलेक्शन्स खां न्यूट्रल रहण थो चाहे, उहो बि चए थो यार जेकॾहिं चॉइस आहे असां वटि तो हाफ़िज़ नईम जी आहे। तंहिं करे सोशल मीडिया जो इन्फ्लुएंस जेको आहे उहो रहंदो ऐं हिन बारे उनजो रिज़ल्ट मिलंदो। मुंहिंजो जेको ख़्यालु आहे हुन में रिज़ल्ट मिलंदो ऐं तव्हांखे तब्दील थींदड़ नतीजा मिलंदा। ऐं उन सां गॾोगॾु जेके कैंडिडेट्स ईंदा उन्हनि जो जेको सोशल मीडिया जो जेको इंट्रैक्शन आहे उहो शायदि पाइदार रहे। बिल्कुलु शेख साहब, तव्हांखे तब्दील थींदड़ नतीजा नज़र अचनि पिया? एॾो वॾो ख़र्च उमेदवार कनि था, को 15 करोड़, को 20 करोड़, को 30 करोड़। साईं अपसेट त थींदा ऐं बिल्कुलु अनएक्सपेक्टेड थी सघनि था। तव्हांखे हिकिड़ो वाक़ियो यादि कराईंदो हलां, तारीख़ी तव्हांखे वधीक ॼाण हूंदी त पाकिस्तान ठहण खां अॻु में लाड़काणे में सर शाहनवाज़ भुट्टो इलेक्शन में बीठो। उन मुक़ाबले में को माण्हू न पियो बीह सघे। पोइ ठटे जो हिकिड़ो मिसकीन शेख अब्दुल मजीद खे वठी आया, उहो अचे बीठो जंहिंखे लाड़काणे जो को माण्हू सुञाणे न पियो। वीचारे खे न गाॾी न माल न मिल्कियत, रुॻो हिकिड़ो वॻो, पर माण्हुनि हुनखे वोट ॾेई कयो ऐं उनखां पोइ सर शाहनवाज़ भुट्टो वरी लाड़काणे न आयो। अपसेट इलेक्शन में थी सघनि था,
सम्झो वञे। ऐं मीर मुर्तज़ा भुट्टो लाड़काणे में सीट कीअं खणी वई, निसार खोड़ो खे लाड़काणे में कीअं शिकस्त मिली, इहे 2-4 मिसाल मां ॾिनमि। कराचीअ में जेकॾहिं या ओवरऑल कंट्री में पाकिस्तान में जेकॾहिं PTI जा वर्कर निकिरी पिया त पोइ केतिरनि जायुनि ते अपसेट थी सघे थो। हिन महिल ताईं इहा ॻाल्हि ख़बर नथी पवे त हो निकिरंदा या घैर वेही वेंदा। हो दिलि शिकस्ता त आहिनि, मायूस बि आहिनि, पर उन सां गॾोगॾु उन में जेको जोश ऐं जज़्बो आहे उहो ॿियनि पार्टियुनि जे मुक़ाबले में वधीक आहे। ख़ासि तौर ते जेको असांजो सूबो KPK आहे उन में अपसेट थी सघे थो। बाक़ी कराची जेको हिकिड़ो अहिड़ो आहे जेको सिनेरियो जेको मां शुरू में ॻाल्हि कई त 3 जेके आहिनि से मेजर आहिनि पार्टियूं जेके मैदान में, जंहिंमें वधि में वधि जेको आहे सो जेको दाख़िल थी वई आहे उहा पीपल्स पार्टी दाख़िल थी आहे। ऐं उन करे जेको अॻियनि इलेक्शन में पीपल्स पार्टी खे सीटूं मिलियूं, मां सम्झां थो हिन भेरे उनखे वधीक मिलंदियूं। बाक़ी सोशल मीडिया जो जेको इस्तेमालु आहे उहो 2018 में जेको PTI कयो ओड़ो कोई न करे सघी, ऐं हींअर वरी जेको कराची में हाफ़िज़ नईं पियो करे ओड़ो कोई न पियो करे सघे। बिल्कुलु इहा जेका असां ॻाल्हि ॾिसूं था पिया। शेख साहब वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां वक़्तु न समीर साहब तव्हांजी महिरबानी, इसक साहब तव्हांजी महिरबानी। नाज़रीन इंतहाई अहम ॻाल्हि ॿोल तव्हां असांजे एक्सपर्ट जी ॿुधी। लाइव ट्रांसमिशन जो KTN न्यूज़ मां इलेक्शन ट्रांसमिशन जो सिलसिलो असांजो जारी रहंदो। मुख़्तलिफ़ जेके एक्सपर्ट्स आहिनि, तजिया निगार आहिनि, उन्हनि खे असां शामिलु कंदासीं त जीअं ही जेके ॾियारा आहिनि उन में कहिड़ियूं सरगर्मियूं थियनि पियूं, रुख कहिड़े तरफ़ वञे पियो, इतिहाद अॻियां कीअं थींदा, मुआशी चैलेंजिस, ॿिया चैलेंजिस, ईंदड़ हुकूमत खे कीअं हूंदा, ही प्रोसेस समूरो कीअं कवर कयो वेंदो, इलेक्शन कमीशन जो कहिड़ो किरदारु हूंदो, पुलिस जो ॿियनि इदारनि जो इन में कहिड़ो किरदारु हूंदो, अवामी जेको मोट आहे उहा कीअं हूंदी, इन समरी सूरत हाल खां तव्हांखे आगाह कंदासीं। हिते जीअं हेडलाइन जो वक़्तु थियो आहे, उन खां पोइ वरी असां पंहिंजी स्पेशल जेकी ट्रांसमिशन आहे उन जो सिलसिलो जारी रखंदासीं। असां सां गॾु रहिजो।